बिरासिटी में खबर ईंदा हालो त बिरासिटी वेझो क़ौमी इशारात ते शाह जमाल पेट्रोल पंप भरसां लोड बरदार मज़दा जो टायर राड स्केल टुटण सबब मज़दा कल्टी। हादसे सबब मज़दा ड्राइवर समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे मोटरवे पुलिस कंडियारो ऐं बिरासिटी अस्पताल में मुंतकिल कयो। ज़ख़्मियुनि में अहमदपुर शरका ऐं उच्च शरीफ वासी शाहिद गज़र, ज़ाहिद गज़र, आसिफ गज़र ऐं साजिद ऐं साबिर शामिल आहिनि। डॉक्टरनि पारां फौरन ज़ख़्मियुनि खे तबई अमदाद ॾिनी वई, जॾहिं त चइनि ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो। ॿिए पासे बिरासिटी अस्पताल में गुज़िरियल 6 महीननि खां स्वीपर ऐं चौकीदार न हुजण सबब इमरजेंसी वार्ड गंदगी जे ढेर में तब्दील थियल। अस्पताल में गंदगी सबब आयल मरीज़ सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल। उन सिलसिले में ज़ख़्मी ड्राइवर शाहिद ॿुधायो त अहमदपुर शिरकिया खां सामान लोड करे कंदरा वञी रहिया हुआसीं त हीउ हादसो पेश आयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवांजे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।